कोट मीर मोहम्मद मां ख़बर आहे वहां ताईं पहुचाए पिया। दोस्त अली शहर जे रिपोर्ट मुताबिक़ त कोट मीर मोहम्मद ऐं आसपास जे इलाइक़नि में दुकानदारनि ऐं वापारियुनि पारां अटे जी अथरादू खोट पैदा करे अटो ब्लैक ते 140 रुपया विकिरो कयो वञे पियो, जंहिं करे पोरे तो तबिके ॾांहुं माण्हू सख़्तु परेशान थी विया आहिनि। सब्जी फ्रूट फ़रोशनि ऐं किराना जूं मनमानियूं हथ जा रेट मुक़ररु करे छॾियाऊं। ग्राहकनि सां बदतमीज़ी, सामान वठो त वठो, न वठो त जंहिंखे चवणो अथव चओ। शहरनि साईं सैयद अज़हर हुसैन शाह, सनाउल्लाह बलोच, साजिद अली मेमण, जावेद अली शर, सरफराज खुंबड़ो, रियाज़ हुसैन फलपोटो, साईं ज़ोइब शाह ऐं ॿियनि चयो त कोट मीर मोहम्मद ऐं आसपास जे इलाइक़नि में सब्जी फ्रूट फ़रोशनि ऐं किराना दुकानदारनि वारनि अवाम खे लुटे फुरे रहिया आहिनि। शहरनि पारां पुछा करण ते दुकानदारनि पारां शहरनि सां बदतमीज़ी कई वई। शहरनि चयो त का बि रूलर ऐं रेगुलेशन न आई, न का रेट लिस्ट मुक़ररु कई वई आहे। शहरनि DC खैरपुर, AC किंग ऐं ॿियनि लाॻापियल इदारनि खां तर्क वठण जी अपील कई।